राणिया ए तो मुझे माण्हू ते हल्ला कराए चङो कीम कयो आहे। चने सर दुआ कर दाव को न लॻो तो जेके हमरा मोकिलिया हा न पंहिंजा भॼी हा ॾिनो खुड़िन ते ज़ोर जेकॾहिं मुंहिंजे हथ चढ़ाना न रड़ियूं राज ॿुधना ए आऊं माठ मजाया तो तोजो मन वधंदो पियो वञा तूं गुजारो तो समझी चने सर के राणिया। चने सर ॻाल्हि ॿुध आऊं हक़ ऐं सच जे रस्ते जो राही आहियां ऐं न मुंहिंजे सीने में पंहिंजे मारूड़नि जे लाइ पंहिंजे सांगीड़नि जे लाइ सिक ऐं उकीर आहे। जॾहिं तो जहिड़ा ज़ालिम थर जे मारूअनि ऐं सांगीड़नि ते ज़ुल्म जा पहाड़ किराईंदा आहिनि तॾहिं आउं उन्हनि मारूअनि जे लाइ छपर ऐं छांव बणजण जी कोशिश कंदो आहियां। जॾहिं न असां जहिड़ा अरड़ा माण्हू उथी पवंदा आहिनि आ जहिड़नि खे घर जो रस्तो बि धिकी ॾींदो आहे राणिया। चने सर तो रुगो ग़रीबनि खे अखियूं ॾेखारियूं आहिनि जॾहिं न मुंहिंजे साम्हूं ईंदे चने सर तॾहिं तूं कंद मथे खणी निराणे खान सां ॻाल्हाए बि न सघंदे। जे माण्हू जे दया कना ॾेह ॾकनि हुनजे कंधे टकण जी ॻाल्हि तो करी मौत सदाई ॿियनि खे झुकायो आहे तूं मुंहिंजे झुकण जी ॻाल्हि तो करी राणिया। आउं मञा थो चने सर ग़रीब बेवस ऐं ग़रीब मारूअड़ा ज़रूर उन्हनि तुंहिंजे साम्हूं कंध झुकायो हूंदो पर ही राणो खान जॾहिं न तुंहिंजे साम्हूं आयो चप्पल पड़जी तुंहिंजे साम्हूं बीह रहंदो जबल बणिजी। ए मौतो जहिड़ा कई जबल चपटी सां भोरे अटो करे छॾिया। ए गिदड़ तूं तो शेर खे ॾेजारियां। अड़े हल हल चने सर मैदान छॾे भॼी वे न इहा त रुगो लफ़्ज़नि जी वेड़ हुई साम्हूं न जॾहिं राणे खान जे ईंदे त तोॾा निकिरी वेंदई। हल बंदि कर फोन। समझे छा थो पंहिंजो पाण खे इहो चने सर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।